अस्सलाम वालेकुम हमारे ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां त हालाणी शहर में अॼु बि लॉकडाउन जो सिलसिलो जारी आहे। सिंध हुकूमत जे ऐलान मूजिबि अॼु बि हालाणी शहर मुकम्मल लॉकडाउन कयो वियो आहे। शहर जो मुख्य बाज़ारूं सोनारा बाज़ार हालेपेटो मार्केट मुकम्मल बंदि कई वई आहे। पुलिस जा जवान चौकस बीठल आहिनि। उन मौक़े ते पोहरियत मज़दूरनि जो चवणु आहे त 14 ॾींहं गुज़री विया आहिनि, असां बेरोज़गार वेठा आहियूं। रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा माण्हू केॾांहुं वञनि। असांजी कंहिं बि हिन वक़्त ताईं सार नाहे लधी। सिंध हुकूमत राशन जा ऐलान त कया आहिनि पर हिन वक़्त ताईं कुझु ॾिनो नाहे। हिननि सीएम सिंध ऐं वस वारनि खे अपील कई आहे त असांखे फाक़कशीअ खां बचायो वञे। ख़बर आहे मातली खां त शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में लॉकडाउन खां मुतासिर थियल माण्हुनि में सूबाई सलाहकार सैयद ज़ैनुल आबिदीन शाह ऐं उन जे दोस्तनि तरफ़ां राशन बैग तक़सीम कया विया। मातली शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सैयद ज़ैनुल आबिदीन शाह ऐं दानिश महमूद राजपूत जे तरफ़ां लॉकडाउन सां थियल मुतासिरनि में सैयद ज़ैनुल आबिदीन शाह उन्हनि जे दोस्तनि पारां यूसी हाशिम पंवर में 100, गरीबाबाद ऐं ज़हीर कॉलोनीअ में 80 जॾहिं त सलीम कॉलोनी जमील कॉलोनीअ में 55, कोट रोड ते 20 समेत 255 खां वधीक राशन बैग विराया विया। राशन बैग उन जी टीम नसीर काइम खानी, असद चांडियो, शाहजी कश्मीरी, नोमान हसन पंवर, अब्दुल मजीद पंवर ऐं रज़ाकारनि जी मदद सां लॉकडाउन सां मुतासिर थियल माण्हुनि जे घरनि ताईं राशन पहुचायो वियो। सूबाई सलाहकार सैयद ज़ैनुल आबिदीन शाह ऐं दानिश महमूद राजपूत लॉकडाउन जे मुतासिरनि खे राशन तक़सीम करण वक़्तु चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि मुतासिरीन खे अकेलो कोन छॾींदी ऐं हमेशा उन जी ख़िदमत करण में उन्हनि जो सहारो थींदी। ख़बर आहे मटियारी मां त मटियारी में पेट्रोलियम सर्विस जे वर्करनि पारां नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ गाॾियुनि जे ड्राइवरनि खे मटियारी बाईपास ते बिरयानीअ जूं थैलियूं ॾिनियूं पियूं वञनि। पीएसओ कंपनीअ जे वर्करनि जो चवणु आहे त कराचीअ खां सखर ऐं पंजाब ॾांहुं वेंदड़ लोड्स गाॾीअ जे ड्राइवरनि खे कोरोना वायरस जे करे लॉकडाउन सबबि हाईवे ते शहरनि में होटलूं बंदि हुअण करे उन्हनि खे किथां बि खाइण लाइ कुझु बि नथो मिले, जंहिं करे उन्हनि ड्राइवर हज़रात खे मुश्किलातूं अचनि पियूं। उन करे मटियारी में पीएसओ कंपनीअ जा वर्कर रोज़ बिरयानीअ जूं डेगूं ठाराए उन्हनि खे बिरयानी ॾेई रहिया आहिनि त जीअं उन्हनि जी थोरी घणी मुश्किलात में घटिताई अची सघे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।